छा कॾहिं ईअं थियो आहे तव्हां सां त कोई बि सबबु न हुजे ऐं तव्हां उदास हुजो, या कॾहिं तव्हां ईअं ॾिठो आहे त कंहिं शइ सां हद खां वधीक तव्हांखे नफ़रत थियणु लॻे, या कॾहिं तव्हां इन शइ खे एक्सपीरियंस कयो आहे त को बि वाज़ सबबु न हुजे ऐं तव्हां कुझु फ़ैसिला ऐं कमु कया हुजे, या तव्हां कॾहिं कंहिंजे कामयाबीअ ते या कंहिंजे काई शइ हासिलु करण ते हसद खे एक्सपीरियंस कयो आहे। यकीनन तव्हां असां ज़िंदगीअ में किथे न किथे इन्हनि जज़्बनि खे एक्सपीरियंस कयो हूंदोसीं या करे रहिया हूंदासीं। तो असां अॼु जे वीडियो जे अंदरि कार्ल युंग जो हिकु हैरान कंदड़ नज़रियो पढ़ंदासीं। कार्ल युंग केरु हुयो? हिकु माहिर नफ़्सियात हुयो जंहिं शऊर ऐं लाशऊर ते तमामु घणो कमु कयो हुयो। उनजो चवणु हो त असांजी ज़िंदगीअ जो घणो हिसो लाशऊर में आहे। शऊर में असां तमामु घटि हिसे में रहंदा आहियूं। हाणे जेकॾहिं असां सिंपली थोरो शऊर ऐं लाशऊर खे डिस्कस कयूं त सॼे वीडियो में असांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। हाणे शऊर असां छाखे चवंदा आहियूं? शऊर उहो हिकिड़ो मिसाल वठूं, जीअं मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां, कैमरा मुंहिंजे साम्हूं आहे, मां ॻाल्हायां थो, कहिड़ा लफ़्ज़ मूंखे चवणा आहिनि, कहिड़ी टॉपिक ते बीठो आहियां, मूंखे हिन शइ जो शऊर आहे, इदराक आहे। हाणे लाशऊर असां छाखे चवंदा आहियूं? जेको असांजे बैकग्राउंड में हूंदो आहे, असांजे ज़हन जो उहो हिसो जेको लिकियलु हूंदो आहे, बराए रास्त असां सां वाबस्ता न हूंदो आहे ऐं उहो असां ते असरु कंदो आहे। यानी ज़िंदगीअ में तव्हां खोड़ सारा अहिड़ा फ़ैसिला कंदो, भले तव्हां शऊरी तौर ते हुजो, पर लाशऊर में किथे न किथे उहो एक्सपीरियंस तव्हांखे हूंदो। उनजे बुनियाद ते ई तव्हां कुझु फ़ैसिला कंदव, उनजे बुनियाद ते शयुनि खे तव्हां ॾिसंदव। मिसाल हिकिड़ो, तव्हां नंढपण में जेकॾहिं तव्हांखे बाहि साड़ियो आहे, इस्त्रीअ साड़ियो आहे, तव्हांखे बिजलीअ करंट ॾिनो आहे, उहो हाणे किथे न किथे तव्हांजे लाशऊर में मौजूदु आहे, पर शऊरी तौर ते उहो असरु रखंदो तव्हां वटि। तव्हां बिजलीअ में तकड़ि करे हथु न विझंदव, छो त उहे तव्हांजे लाशऊर में किथे न किथे इहा शइ क़ैद आहे त मां हिनखे हथु लाईंदुमि त हीअ मूंखे शइ करंट ॾींदी, मूंखे साड़ींदी, या मां हीअ शइ कंदुमि त मूंखे हे नुक़सानु थींदो। ॾिसो, किथे न किथे लाशऊर असांजी ज़िंदगीअ में असां ते इन्फ्लुएंस कंदो आहे, असरु रखंदो आहे। सो कार्ल युंग चयो त असांजे ज़हन जो वॾो हिसो लाशऊर आहे, जॾहिं त हिकिड़ो नंढड़ो हिसो आहे शऊर, जंहिंमें तव्हां असां ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं, घुमंदा आहियूं, फिरंदा आहियूं, एक्टिविटीज़ कंदा आहियूं। हाणे अचो त हलूं था कार्ल युंग जे हैरान कंदड़ नज़रिए ते। कार्ल युंग नज़रियो ॾिनो शेडो जो। शेडो छाखे चइबो आहे? जंहिंखे असां पाशो चवंदा आहियूं। हुन चयो त उहे अहसास, गुस्सो, नफ़रत, हसद, अॻिते वधण जी ख़्वाहिश, शोहरत हासिल करण जी तमन्ना, इहे सभु जा सभु जज़्बा जेके असां दॿाईंदा आहियूं, उहे असांजे अंदरि असांजी शख़्सियत में शेडो जी शिकिल अख़्तियार कंदा आहिनि। उहे मौजूदु हूंदा आहिनि, उहे इन्फ्लुएंस कंदा आहिनि। कार्ल युंग चयो त असांजी शख़्सियत जा शेडोज़ उहे हूंदा आहिनि जिन खे असां ज़िंदगीअ में शऊरी तौर ते क़बूल न कयो हूंदो, असां उनखे क़बूल करण खां इनकार कंदा आहियूं। हिकिड़ो नंढो तव्हांखे मां मिसाल थो ॾियां, जीअं हसद आहे। हाणे तव्हां जेकॾहिं या कोई शख़्स तव्हांजी कामयाबीअ खे ॾिसी तव्हां सां हसद करणु लॻे थो, हक़ीक़त में हुन पंहिंजे अंदरि इहो जज़्बो दॿाए रखियो आहे, उनखे हू क़बूल करणु नथो चाहे। उनखे मां सोलो करे तव्हांखे सम्झायां, जेकॾहिं तव्हां कोई वीडियो ठाहियो था, तव्हां कोई कामयाबी हासिलु कयो था, तव्हां का जॉब हासिलु कयो था, कोई शख़्स तव्हांखे ॾिसी हसद करे थो, यानी काई शइ तव्हांखे जॾहिं हासिलु थिए थी, हू चए थो हिनखे हासिलु छो थी आई आहे। हक़ीक़त में थियो छा हूंदो आहे? उहा शइ हू बि हासिलु करणु चाहींदो आहे, पर हू उन शइ खे मञींदो न आहे त मां इहा शइ हासिलु करणु चाहियां। हिकिड़ो मिसाल थो ॾियां, जेकॾहिं तव्हांजे कंहिंजे बि वीडियोज़ ते लखनि में व्यूज़ अचनि था ऐं कोई हासिल ॾिसी करे इन ते हसद करे थो, यार हिन एॾा व्यूज़ छो था अचनि, हुन खां जॾहिं तव्हां पुछंदो न त छा तूं बि इहे व्यूज़ हासिलु करणु चाहीं थो, उहो चवंदो न न मूंखे त न हूंदी आहे, मां न चाहींदा त व्यूज़ जेको आहे मूंखे मिलनि, बसि हिनखे छो मिलिया, हिन में इहा क़ाबिलियत बि न हुई। हक़ीक़त में हू बि किथे न किथे इहो चाहींदो आहे त मूंखे उहे व्यूज़ मिलनि। माना हिन मां ख़बर पई त हसद काई मनफ़ी शइ न आहे। हसद असांजे अंदरि मौजूदु असांजे दॿायल शयुनि जो हिकिड़ो आईनो आहे, हिकिड़ो अलराम आहे, जेको असांजे साम्हूं अचे थो ऐं असांखे ट्रिगर करे थो त हीअ शइ तुंहिंजे अंदरि बि मौजूदु आहे। याने हसद जो मतिलबु आहे त तव्हां वटि उहा सलाहियत मौजूदु आहे, बसि तव्हां हुनखे प्रैक्टिकली अमली दुनिया में नथा आणे सघो, जॾहिं त उहा शइ तव्हांजे अंदरि बि मौजूदु आहे। उहा दॿायल शइ जीअं ट्रिगर थिए थी तव्हांजे साम्हूं अची थी वञे। साॻियो ई मामिलो ॿियनि जज़्बनि सां बि आहे। कार्ल युंग जो चवणु आहे त उन्हनि खां भॼण खां बदिरां, उन्हनि खे क़बूल न करण जे बदिरां उन्हनि खे क़बूल कयो, उन्हनि जे वेझो वञो। जॾहिं तव्हां काई बि ख़ौफ़, काई बि गुस्सो हिकिड़ो दफ़ो सम्झी वेंदव न, तव्हांजी उहा ताक़त बणिजी वेंदो। जीअं मां तव्हांखे मिसाल ॾिनो त हसद हक़ीक़त में तव्हां वटि लिकियल सलाहियत जी ट्रिगरिंग पॉइंट आहे। ईअं ई आहे त जॾहिं तव्हां कंहिं बि ख़ौफ़ खे हिकिड़ो दफ़ो सम्झी वञो था त उहो ख़ौफ़ तव्हां ते हुकुमरानी नथो करे सघे। जीअं ॻाल्हाइण जो ख़ौफ़ आहे, लिखण जो ख़ौफ़ आहे, हिकिड़ो दफ़ो उनजे साम्हूं बीही त ॾिसो, उन सां फाइट त करे ॾिसो, उनजी सॼी हुकुमरानी ख़तमु थी वेंदी। मुकमल इंसानु उहो न आहे जेको सिर्फ़ु सुठो ऐं परफेक्ट हुजे। मुकमल इंसानु उहो आहे जंहिंखे पंहिंजे अंदरि जी ऊंदाहियुनि ऐं रोशनियुनि जी ख़बर हुजे
ऐं उन्हनि खे क़बूल करे। हाणे आईंदा ज़िंदगीअ में जेकॾहिं काई बि खामी, काई बि ख़राबु ॻाल्हि जेकॾहिं कंहिं माण्हूअ में तव्हांखे घणो परेशान थी करे, त हिकिड़ो दफ़ो बीहो ऐं ॾिसो छा इहा खामी इन इंसान में आहे या मूं में आहे, ऐं इहा मूंखे आईनो ॾेखारे रही आहे तव्हांखे माण्हुनि जूं कहिड़ियूं शयूं, कहिड़ियूं आदतूं चुभंदियूं आहिनि, ऐं उनखे हिकिड़ो दफ़ो पाण सां टेली करे ॾिसो ऐं ॿुधायो कमेंट सेक्शन में त कहिड़ी शइ तव्हांखे वधीक परेशान करे थी।